मां इन निभागे के इलाज तो ॾाढा करे आया पर छल अचे। चाचा ॿियो उते तूं छा छा ॾिसी आयो आहीं? अरबाब मीरज़ादी तोवारे मुर्शिद के हिंदोर में विहारे लोडिन था पिया ऐं घर जा सभु नौकर उनजी ख़िदमत पिया कनि। इहो निभागो ते बंगले जो मालिक बणियो वेठो आहे, हिते काॾो ईंदो? लॻे थो हाणे असांखे कंहिं ॿिए मुर्शिद जो बंदोबस्तु करणो पवंदो। हाँ पर ॿुध, जेकॾहिं उनखे बि मीरज़ादी पाण सां मिलाए वञे त पोइ। चाचा मां बि ॿियो आणींदसि, टियों आणींदसि, चौथों आणींदसि। अहिड़नि निभागनि सां मीरीअ खे बंगलो भरे ॾींदसि। मां बि त ॾिसां इहा मीरी केतिरनि निभागनि खे हिंदोरनि में वेही बंगलनि में लोॾे थी। हाणे ईअं कर माई, अहिड़नि निभागनि जे ट्रक भरे थे हिते लाइ, बाक़ी न ॿिनि टिनि मौक़म कोन थींदो। चाचा ट्रक त छा, जेकॾहिं पूरी मूंखे रेल भरे अचणी पई न भरे ईंदसि, पर इन मीरीअ खे हिसाब कोन छॾींदीसांइ। मां पंहिंजो हक़ वठी रहंदसि। वाह वाह, अब त साईं ने ॾाढा सुहिणा पिया लॻे। ऐं हा, मुर्शिद साईं चए पियो त मूंखे अरबाब जे मथां वेही 3 रातियूं पढ़ाई करणी आहे। मूं मथां 3 रातियूं वेही पढ़ाई कंदो? पर छो मीरज़ादी? चवे पियो त अरबाब जे मथां कार इल्म जो असर आहे, कंहिं बि वक़्तु मरी सघे थो या ॻरी सघे थो। न मीरज़ादी न को मूंखे कारो इल्म आहे, न वरी को मूंखे जिन भूत आहे। 3 रातियूं वेही मुंहिंजे मथां पढ़ाई कंदो, फिटाईंदो मुंहिंजी निंड। तूं सदाईं ज़िद कंदो आहीं अरबाब, जेसीं ताईं कंहिं वॾे नुक़सान में न पवंदासीं तेसीं ताईं तूं हिन ॻाल्हि खे कोन सम्झंदे। हाँ सभु कुझु सम्झां थो मीरज़ादी, पर तूं हिन ठग खे नथी सम्झी। न चओ ठग मुर्शिद खे, न चओ। तूं सभु कुझु सम्झे बि थो, ॿुधे बि थो। ख़बर आहे मीरज़ादी, मूंखे ख़बर आहे हो जेको पीर पोटो आहे, असांखे ॿुधे बि थो सम्झे बि थो। कमाल आहे तुंहिंजो। ॾिस अरबाब, मां तुंहिंजी हिक बि न ॿुधंदसि। अॼु राति साईं तुंहिंजे मथां पढ़ाई कंदो त कंदो। भली पढ़ाई करे, अॼु राति अहिड़ो कुटुक ॾींदोमांसि कि पढ़ाई करणु विसरी वेंदसि। बाबा मां पंहिंजे कननि सां ॿुधी आयो आहियां। हाँ बाबा, पंहिंजे कननि सां ई ॿुधी आयो आहे? हा पुट, पंहिंजे कननि सां। न न, असां भला ॿियनि जे कननि सां ॿुधंदा आहियूं छा? हाँ, असां बि त पंहिंजे कननि सां ॿुधंदा आहियूं न। हलो ॾाढो रत कयो आहे तूं बि। अड़े निभागा, पहिरीं मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध, दिलि त चए थी पर मुंहुं करे वञा। तुंहिंजा होश अरबाब खता कया आहिनि, कावड़ वरी मुंहिंजे मथां। पुट मुंहिंजा मिठड़ा अंब पुट, मां कावड़ कोन थो कयां, मां हिन अरबाब मूं जान छॾाइण जी ॻाल्हि थो कयां। बाबा जॾहिं जॾहिं तूं तरकीब सोचींदो आहे न, तॾहिं तॾहिं असां पादर खाईंदा आहियूं। मां तो चवां, छॾ पंहिंजे हिन तरकीब सोचण खे, इज़त सां इहा रोज़ी कर। हल छा सॼी ज़िंदगी तूं ऐं मां अरबाब जी नौकरी कंदे गुज़ारियूं? न न, इहो नसीब में जो लिखजी वियो आहे। हा बाबा, त ॿियो छा थो करे सघिजे? हल मां उन नसीब खे कोन थो मञां। हाँ, तॾहिं त मार खाईंदो आहे। नाशुक्री न कर, नाशुक्री न कर। हा बाक़ी तूं छा थो चाहीं त पादर खाइण ते शुक्र अदा कयूं, उन ख़िलाफ़ जिदोजहद न कयूं? भला कहिड़ी जिदोजहद करण थो चाहे? हल